ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। कंडियारू में एरीगेशन एम्प्लॉइज़ यूनियन रोहिड़ी डिवीज़न कंडियारू जे मुलाज़मन पारां मुतालबन जी मञता लाइ डिवीज़न ऑफिस अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइम करे मुज़ाहिरो कयो। कंडियारू में सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर जी ख़बर मूजिबि उन मौक़े ते अलहद नुमला, फ़कीर अयाज़, अहमद मुंगरियो, इनायतुल्ला सुमरो, शेर मोहम्मद मुंगरियो, अली नवाज़ आलवाणी, करीम बख्श चांडियो, ख़ालिद हुसैन भट्टी, आफ़ाक अहमद खुश्क ऐं ॿियनि दाह ॾींदे चयो त एरीगेशन खाते में BPS 1 खां 4 ताईं भर्तियूं करण जो इख्तियार डिप्टी कमिश्नर खे ॾिनो वञे, जेको अमल सरासर गलत आहे। ॿियनि दाह ॾींदे चयो त एरीगेशन खाते में BPS 1 खां 4 ताईं भर्तियूं करण जो इख्तियार डिप्टी कमिश्नर खे ॾिनो वियो आहे, जेको अमल सरासर गलत आहे। उन्हनि जो चवणु हो त डिप्टी कमिश्नर खे निगरानी हेठि थींदड़ इंटरव्यू कैंसिल करे आबपाशी खाते जे बाला ऑफिसरनि ते मुश्तमिल डिपार्टमेंट सिलेक्शन कमेटी जोड़े भर्तियूं कराई वञनि। उन्हनि चयो त एरीगेशन खाते में फ़ौती कोटा ते अमल न थी सघियो आहे। जेके मुलाज़िम रिटायर थी विया आहिनि उन्हनि जी औलाद खे कोटा ते हेठि नौकरी ॾिनी वञनि। उन्हनि मुतालबो कयो त एरीगेशन जे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।